नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारा सुमरो नज़र में जनासी ख़ास खबर। सिंध में पानी की शदीद खोट बरकरार। खरीफ जा फसल ऐं पोखी मुतासिर। पानी की खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगार सरापा एहतजाज बणिया। सखर बैराज ऐं गुडू बैराज पानी की शदीद खोट के मुंहुं ॾियण लॻा। कोटड़ी बैराज में पानी की खोट 59% ताईं पहुचण करे पीअण लाइ पानी अणपूरो। पानी की चोरी रोकण लाइ सांगड़ में ख़ासि ऐं उमरकोट में रेंजर्स मुक़ररु। मुल्क के मैदानी इलाइक़नि में अॼु मौसम ख़ुश्क रहंदी। मौसमियात खाते ख़बरदार करे छॾियो। पंजाब, KP, इस्लामाबाद ऐं कश्मीर में गर्मी पद 7 खां 9 सेंटीग्रेड ताईं वधण जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध ऐं बलोचिस्तान में गर्मी पद 6 खां 8 सेंटीग्रेड ताईं वधी सघे थो। तिबी माहिरनि पारां शहरनि खे गर्मी खां बचण लाइ एहतियाती उपाउ अख़्तियार करण जी हिदायत। मुस्लिम लीग नून जे अॻवान इसहाक डार हलंदड़ साल नयुनि चूंडुनि जो इशारो ॾेई छॾियो। चवे थो मौजूदा असेंबली खे पंहिंजी मुदत पूरी न करणु घुरिजे, पर अक्टूबर खां नयुनि चूंडुनि ॾांहुं वञणु घुरिजे। असां 1.5 साल लाइ न आहियूं आया, जल्द चूंडुनि ॾांहुं वञणु घुरिजे। IMF सां ठाह करणो पवंदो। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं वधाए आवाम ते बार न विझे। अटे ते सब्सिडी ॾींदासीं। 2 ॾींहंनि दौरान अटे जी क़ीमत में घटिताई ईंदी। KP हुकूमत खे बि अटे जी क़ीमतुनि में घटिताई करणु घुरिजे। ऐं दादूजी डिस्ट्रिक्ट जेल में 55 वरनि जो कैदी इक़बाल मेमण फोती जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। जेल इंतज़ामिया जो चवणु आहे त कैदी साह जी तकलीफ़ में मुब्तला हो। संदसि मौत बीमारी सबबु थियो आहे।